कुछ वक़्त अॻु मुबैना ग़ैरत जे नाले ते क़त्ल कयल नूरैन फ़ातिमा महर जो केस हेल ताईं अदालतुनि में हली रहियो आहे। नूरैन फ़ातिमा महर जे बेरहमाणे क़त्ल सिंध में ॾुख जी लहर पकिड़े छॾी हुई। हिक पढ़ियल लिखियल नौजवान नारी जे क़त्ल जो केस डिघे वक़्त ताईं हेडलाइंस में रहियो, जॾहिं त केस जी पैरवी थी रही आहे। नूरैन जे मुड़िस जी दावा आहे त हुननि पसंदि जी शादी कई हुई, जंहिं तां नूरैन जे वारसनि खेसि क़त्ल कयो आहे। नूरैन जे वारसनि जो शुरूआती तौर ते इहो चवणु हो त हू भेण जी पसंदि जी शादीअ मां राज़ी हुआ, पर ख़बर नाहे छो नूरैन आपघात कयो। इहे पिणु ख़बरूं हुयूं त नूरैन जो लाश गुजगोह में दफ़नायो वियो हो। इल्ज़ाम हेठि आयल नूरैन जो भाउ मोहसिन महर पुलिस एहलकार हो ऐं हाणे जेल में आहे। मथस इल्ज़ाम आहे त हुन नूरैन खे क़त्ल कयो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नूरैन जी मेडिकल रिपोर्ट में बि इन ॻाल्हि जो इम्कान रद्द कयो वियो हो त नूरैन आपघात कयो आहे ऐं इहो वाज़े हो त खेसि क़त्ल कयो वियो। नूरैन पढ़ियल लिखियल ऐं IBA टेस्ट पास उस्ताद हुई, जंहिंखे भानसैदाबाद वेझो बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो हो। तंहिं बाद मंसूर सूमरो हिन केस में फरियादी आहे, जेको नूरैन जो मुड़िस हुजण जी दावा करे थो। जवाबदार धुर जा वकील बि अदालत में पेश थिया। जामशोरे जी अदालत केस में नूरैन जे पीउ मोहम्मद अली महर ऐं भाउ मोहसिन महर जी ज़मानत रद्द करे छॾी। केस में ॿ जवाबदार कची ज़मानत ते हुआ, जिन जी ज़मानत रद्द थियण बाद उहे फरार थी विया। मुख्य जवाबदार मोहसिन महर जेल में आहे। यादि रहे त मोहसिन महर बाबति शुरूआती तौर ते इहे ख़बरूं हुयूं त हुन क़त्ल जो एतराफ़ करे वरितो आहे ऐं बाद में चयो हुयईं त पुलिस मथस तशद्दुद करे बयान वरितो आहे। हिन वक़्त ताईं क़त्ल जो केस अदालत में हली रहियो आहे, जंहिंजो फ़ैसिलो अचणु बाक़ी आहे।